नव धमाला में मालपड़ी जो आम नीलाम थी गुजरो जो एक्शन कमेटी चेयरमैन जान मोहम्मद कोराई, मोहम्मद हयात कोलवी, गुल मोहम्मद खास के लिए फोकल पर्सन शाहिद अली राजपूत की निगरानी हेठ थी गुजरो, जंहिंमें 6 ठेकेदारन डिपॉजिट जमा कराए, जिनमें अब्दुल माजिद आरई, इम्तियाज आरई, अब्दुल अजीज आरई, मजहर इकबाल, अब्दुल मुजाहिद राजपूत ऐं नईम अजहर कायम खानी वाक ॾिना, जंहिंमें यूनियन काउंसिल पारां 14,25,000 जो वाक, जंहिंमें ठेकेदार अब्दुल माजिद आरई सभिनी खां वधीक 16,60,000 जो वाक ॾेई मालपड़ी दंबालो जो ठीकु हासिल करे वरितो, जंहिं बाद चेयरमैन यूसी नओं दंबालो जान मोहम्मद कोराई साफ़िन खे ॿुधायो त उन्हनि ओपन एक्शन करायो आहे, जंहिंमें शहरी पिणु मौजूद हुआ। नवाबशाह में बी सेक्शन थाणे जी हद जाम साहब रोड जे रवासी मोहम्मद फैज़ान आरई सनत घर भाती ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थी विया, जिनखे गणती जोगी हालत में PMU अस्पताल आंदो वियो, जिते हिकु निंगरी ज़ारा फोत थी वई, जॾहिं त फैज़ान आरई जी ज़ाल जी हालत गणती जोगी आहे, जॾहिं त फैज़ान आरई संदसि 2 ॿार, हिकु न्याणी रुहाब ऐं हिकु पुटु शाहज़ैन जी हालत सुधरंदड़ आहे, जिनखे पीपल्स मेडिकल अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे। कुंभ भरिसां ॻोठ रोशनपल में गाह जे 5 सवनि तां गोपांग पल ऐं महराणी बिरादरी जे 3 धुरियुनि में झड़ो थी पियो। लठियुनि सुरोटनि लॻण करे 3 धुरियुनि जा औरतुनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मुसमात आलम ख़ातून पल, एजाज़ पल समेत ॿिया ज़ख़्मी थी पिया, जॾहिं 3 धुरियूं थाणे ते पहुतियूं त धुरियुनि में ॾंद चक थी पई। पुलिस 2 धुरियुनि जा 4 खां वधीक माण्हू गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾिया। गिरफ़्तार थियलनि में थाणे ते आयल 2 उस्ताद नाज़िम महराणी, उस्ताद आज़म महराणी भी शामिल आहिनि, जॾहिं त कुंभ पुलिस 2 धुरियुनि जे ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई अस्पताल रवानो करे छॾियो। खैरपुर भरिसां ॻोठ साईंदाद कटोर जी कटोर बिरादरी पारां शालतीफ़ थाणे जी पुलिस ऐं मक्सी बिरादरी जे ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी लुत्फ़ अली कटोहर, दोदो कटोहर ऐं ॿियनि कई। हिननि मीडिया खे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु साॻे ॻोठ जे रवासी हाजी सादिक मक्सी जी बकरी चोरी थी हुई। अहिड़ी चोरी जा पहिरां जासूसी कुतनि ज़रिए खणाया विया, जेके ॼाणी वाणी उन्हनि जे घरनि में हणाया विया। जंहिं वाक़े जो केस उन जे नौजवान ते दाख़िल कयो वियो। बाद में उन जे नौजवान खे शरारती पुलिस गिरफ़्तार करे वई। बाद में असां नौजवाननि खे अदालत मार्फत ज़मानत ते आज़ादु करायो, जितां मच्छर जी जवाबदार दौरे हिकु दफ़ो ॿीहर काल्ह सुबुह जो उन्हनि जे घरनि ते हथियारनि जे ज़ोर ते हमिलो कयो। हुन चयो त शरारती पुलिस उन्हनि जो केस दाख़िल करण जे लाइ तयार नाहे, फौरी तौर ते संदसि केस दाख़िल करे इंसाफ़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk